الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن للمتقين مفازا حدائق وأعنابا وكواعب أترابا وكأسا دهاقا لا يسمعون فيها لغوا ولا كذابا جزاء من ربك عطاء حسابا رب السماوات والأرض وما بينهما الرحمن لا يملكون منه خطابا يوم يقوم الروح والملائكة صفا لا يتكلمون إلا من أذن له الرحمن وقال صوابا ذلك اليوم الحق فمن شاء اتخذ إلى ربه مآبا إنا أنذرناكم عذابا قريبا يوم ينظر المرء ما قدمت يداه ويقول الكافر يا ليتني كنت ترابا صدق الله العظيم. اج الحمدللہ ٹیو رمضان المبارک ٹیو روزو ऐं तव्हांजो ऐं असांजो साथ ट्रांसमिशन जो आगाज़ तिलावत क़ुरान पाक सां कयो वियो। आवाज़ हुई हाफ़िज़ बिलावल सुल्तान जी, ॾाढी प्यारी ॾाढी ख़ूबसूरत। जज़ाकल्ला बिलावल, असांजा ॾाढा नंढड़ा मेंबर असांजी टीम जा, उन्हनि जी आवाज़ में अल्हम्दुलिल्लाह ट्रांसमिशन जो आगाज़ थी चुको आहे। अॼु टियों रमज़ान मुबारक आहे, टियों रोज़ो आहे ऐं टिएं रोज़े जी जॾहिं ॻाल्हि थिए थी त हीउ ॾींहुं चाहे असां हिन सेट ते हुजूं, चाहे घरनि में हुजूं, चाहे किथे बि हुजूं, रमज़ान मुबारक जॾहिं ईंदो आहे, टियों रमज़ान शरीफ़ जॾहिं ईंदो आहे, टियों रोज़ो जॾहिं ईंदो आहे त इन हस्ती जी ॻाल्हि ज़रूरु थींदी आहे। उहा अज़ीम हस्ती जिन जे लाइ जेतिरो ॻाल्हाइजे ओतिरो घटि आहे, जिन जे लाइ समूरी ट्रांसमिशन में ॻाल्हाइजे तॾहिं बि लफ़्ज़ खुटी वेंदा, पर उन जी शान में बयान कोन खुटंदा। पाण साहबज़ादी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ातूने जन्नत, पाण ज़ौजाए हज़रत अली, पाण हसनैन जी वालिदा हज़रत बीबी फ़ातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा। अॼु उन्हनि जो यौम वसाल आहे ऐं शायदि असां मां कंहिंजी बि एतिरी औकात न आहे त उन्हनि जे लाइ के लफ़्ज़ ॻाल्हाए सघजनि, पर ख़ुदा जी महिरबानी आहे, ख़ुदा जी रहमत आहे त अॼु मूंखे इहो मौक़ो मिलियो आहे त चंद लफ़्ज़ उन्हनि जी शान में बयानु करे सघां। उन्हनि जी शान त वॾी आहे, चंद लफ़्ज़ मूं नाचीज़ जी ज़ुबान मां ख़ुदा ताला क़बूल फ़रमाए। ऐं बेशक त जॾहिं बि ज़िक्र ख़ैर, ज़िक्र ख़ुदा, ज़िक्र मुस्तफ़ा, उन्हनि जे घराने जो ज़िक्र थींदो आहे त रहमत बि वसंदी आहे, बरकत बि वसंदी आहे, सवाब बि मिलंदा आहिनि। अॼु सिलसिलो बिस्मिल्लाह कयूं था, सिलसिलो शुरूआत कयूं था। अॼु उन हस्ती जी ॻाल्हि थी रही आहे जंहिंखे खोड़ सारा लक़ब ॾिना विया, साजिदा, ताहिरा, तैयबा, सैयदा, उम्मे अबीहा, खोड़ सारा लक़ब ऐं खोड़ सारा लक़ब उन्हनि खे ॾिना विया। पाण जॾहिं उन रिश्ते जी ॻाल्हि थिए थी, उन रिश्ते जी ॻाल्हि थिए थी जेका हिकु वालिद
ऐं हिकु धीउ जे दरमियान जो रिश्तो आहे त उनजी छा ॻाल्हि बयानु कजे। वरी उन अज़दवा जी रिश्ते जी ॻाल्हि कजे थी त उनजी छा ॻाल्हि कजे। ऐं पोइ वरी मदरहुड जी ॻाल्हि कजे थी, वालिदा त उहे हसनैन जूं आहिनि। अॼु उन्हनि जी शान में लफ़्ज़ ॻाल्हाए पंहिंजे ट्रांसमिशन जी इंशाअल्लाह शान वधाईंदासीं। कुझु ॻाल्हियूं मूंखे यादि अचनि थियूं ऐं मां चाहियां थी, ॻाल्हियूं त खोड़ सारियूं आहिनि, पर मां चाहियां थी त कुझु ॻाल्हियूं हिते मां शामिलु करे सघां। पाण जे लाइ रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जो फ़रमान आहे त जंहिं फ़ातिमा खे ॾुखु ॾिनो उन मूंखे ॾुखु ॾिनो, जंहिं फ़ातिमा खे तकलीफ़ पहुचाई उन मूंखे तकलीफ़ पहुचाई, जंहिं फ़ातिमा खे रंज पहुचायो उन मूंखे रंज पहुचायो। हुस्न सलूक जो असां ॻाल्हियूं त इलाही कंदा आहियूं, पर हिते ॻाल्हि रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी थी रही आहे। पाण न सिर्फ़ु फ़रमाइनि करे ॾेखारियनि त धीअनि सां हुस्न सलूक छा थींदो आहे। हीउ उहो दौरु आहे, उन जहालत जो दौरु आहे जॾहिं धीउ जो औलाद पैदा थियण ते ज़िंदा धीअनि खे दफ़नायो वेंदो हो। उहो दौरु आहे ऐं हज़रत बीबी सैयदा फ़ातिमा रज़ी अल्लाह ताला जी अनहा जी पैदाइश आहे। पाण जॾहिं शादी खां पोइ, छो त लिखियलु इहो आहे रिवायतुनि में त दीवार दीवार सां मिलियलु हुई, पाण जॾहिं शादी खां पोइ वालिद जे घर तशरीफ़ खणी वेंदियूं हुयूं त रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण उथी बीही उन्हनि जो इस्तक़बाल कंदा हुआ, उन्हनि जो हथु मुबारक पंहिंजे हथु मुबारक में रखंदा हुआ। पहिरीं पाण उनखे विहारींदा हुआ ऐं पोइ पाण वेहंदा हुआ। ऐं हिते कंहिं आम हस्ती जी ॻाल्हि न थी रही आहे, हिते रसूल अल्लाह जी ॻाल्हि थी रही आहे, रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि थी रही आहे, जिन जी मोहब्बत में ही काइनात ठहियलु आहे। ही उन्हनि जी ॻाल्हि थी रही आहे। पाण उन्हनि जे अचण ते पाण उथी बीहंदा हुआ। ऐं खोड़ सारी रिवायतुनि में खोड़ सारियूं शयूं अचनि थियूं। पाण जी जॾहिं परवरिश जी ॻाल्हि कजे थी त इब्तिदाई परवरिश बेशक हज़रत बीबी ख़दीजा ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण कई। पर हज़रत बीबी ख़दीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे विसाल खां पोइ जेके आला दर्जे जूं ख़वातीन हुयूं उन्हनि खे इहा ज़िमेदारी सौंपी वई। ऐं किथे रिवायत में इहो बि चयल मिले थो त जॾहिं उन्हनि खां पुछियो वियो त उन्हनि जो चवणु कुझु ईअं हो त जॾहिं असां हुननि खे छा ई सेखारींदासीं, छा ई तौरु तरीक़ो उन्हनि खे सेखारिजे, हुननि खे त शायदि असां खां वधीक तौरु तरीक़ा अचनि था। जॾहिं उन्हनि जी तरबियत जी ॻाल्हि कजे थी, पाण इस्लाम जो मुश्किल तरीन दौरु ॾिठो, उहो दौरु जेॾीमहिल इस्लाम ते असांजे दीन ते खोड़ सारा वार कया विया, खोड़ सारनि ज़िक्र में, खोड़ सारनि रिवायतुनि में डिफरेंट शयुनि जो वज़ाहत असांखे ॾिनल आहे, असां सभई ॼाणियूं था। पाण उन दौर में सब्र अख़्तियार फ़रमाइनि। पाण जे लाइ किथे मां इहो बि लिखियलु पढ़ियो त पाण उहे हस्तियूं हुयूं जिन जॾहिं शादी खां पहिरीं पंहिंजे वालिद वटि हुयूं त कॾहिं न उन्हनि खां का फ़रमाइश कई, कॾहिं न उन्हनि खां का ज़िद कई, कॾहिं न उन्हनि खां का शइ जी घुर्ज कई, बल्कि जॾहिं जंगूं फ़तह थी हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु तशरीफ़ खणी ईंदा हुआ त उन्हनि जी सखावत जा त किस्सा ई खोड़ सारा आहिनि। उहो सॼो माल जेको आहे जेको जंग मां मिलंदो हो, जेको ख़ज़ानो मिलंदो हो, उहो पाण बाटे ईंदा हुआ। घर जॾहिं वापसि ईंदा हुआ त उन ते बि सब्र शुक्र पाण कंदियूं हुयूं, कॾहिं शिकवा न कंदियूं हुयूं त असांजे लाइ कुझु न खणी आया। खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि, ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे, पर जीअं मूं पहिरीं अर्ज़ु फ़रमायो हो त जॾहिं ही हस्ती उहे आहिनि जिन जे लाइ ॻाल्हाइजे थो त लफ़्ज़ खुटी वेंदा, ही ट्रांसमिशनूं खुटी वेंदियूं, इहे किस्सा कहाणियूं खुटी वेंदियूं, पर उहे ॻाल्हियूं ख़तमु न थींदियूं जेके उन्हनि जी शान में उहे लफ़्ज़ आहिनि, उहे ख़तमु न थींदा। फैसल लाइ असांखे वञिणो। अस्सलाम वालेकुम फैसल, जल्दी सां वाजा थी, नंढिड़ो सो ब्रेक वठी वठो नाज़रीन, वक़्तु आहे ब्रेक जो। तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ। सलाम
सलाम रमज़ान सागर एक दफ़ो ॿीहर हाज़िर हिन ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे करशी जामे शीरी। करशी जामे शीरी जेको लाइफ लाइट रिफ्रेशिंग आहे, करशी जामे शीरी जेको रौनक रमज़ान आहे, करशी जामे शीरी रमज़ान जी ट्रेडिशन आहे, करशी जामे शीरी ख़ालिस अज्ज़िया सां 100% प्योर अर्कियात सां ठहियो वियो आहे। करशी जामे शीरी न सिर्फ़ु तव्हांजा दस्तरखान सजाईंदो आहे बल्कि जेका मिठो खाइण या पीअण सां तबियत में भारीपन थींदो आहे उहो बि न थियणु थींदो आहे। करशी जामे शीरी न सिर्फ़ु तव्हांजे मशरूबात में बल्कि तव्हांजी डिफरेंट टॉपिक्स में तव्हांजी डिज़र्ट्स जी टॉपिंग में बि इस्तेमालु थींदो आहे। फ्रूट ट्राइफल में अक्सर माण्हू करशी जामे शीरी जो इस्तेमालु पसंदि कंदा आहिनि। ट्रांसमिशन में कुझु ॿियनि साथीनि असांखे जॉइन कयो आहे, जल्दी सां उन्हनि जी तरफ़ वञणु चाहियां थी। असांखे जॉइन कयो आहे मोहतरमा ज़ाकिरा काइनात ज़हरा साहिबा आहिनि जिन असांखे ट्रांसमिशन में जॉइन कयो आहे। भलीकार तव्हांखे असांजी ट्रांसमिशन में गॾो गॾु ख़ूबसूरत आवाज़ूं बि आहिनि जिन असांखे जॉइन कयो आहे। हिन तरफ़ असां गॾु अनंता फारूक साहिबा आहिनि जिन असांखे जॉइन कयो आहे। तव्हांखे बि भलीकार, वॾी महिरबानी जॉइन करण जे लाइ असांजी ट्रांसमिशन खे। हिन तरफ़ असां गॾु कुझु ॿियूं आवाज़ूं आहिनि। असां सां गॾु इकरा अदनान साहिबा आहिनि जिन असांखे जॉइन कयो आहे। भलीकार तव्हांखे। इन सां गॾो गॾु सना बिलाल साहिबा आहिनि जिन असांखे जॉइन कयो आहे। इंशाअल्लाह तमामु जेके असांजा महिमान आहिनि ट्रांसमिशन में उन्हनि जूं आवाज़ूं बि इंशाअल्लाह शामिलु थींदियूं, उन्हनि जो ज़िक्र बि इंशाअल्लाह शामिलु थींदो। पर उन खां पहिरीं मां वञणु चाहियां थी फैसल जी तरफ़। फैसल कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो छा? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। अॼु असां फैसल खे बाउंड करे रखियो। हथ ॿधी छॾिया आहिनि सभु। हथ ॿधी छॾिया आहिनि। छा ठही रहियो आहे जल्दी सां? तलो कुकिंग ऑयल में ठाहियूं पिया पकोड़ा फ्राइज़। आलू जा जेके फ्राइज़ मिलंदा आहिनि न, पोटैटो फ्राइज़, हुनखे असां कोट कंदासीं बेसण में ऐं तलो कुकिंग ऑयल में हिनखे कंदासीं फ्राई। 2 कप बेसण खणंदो, हुनखे बीट कंदो, थोरे पाणी सां गॾु घाटो पेस्ट ठाहींदो। 1 चुटकी या 2 चुटकियुनि में मिठो सोडा या बेकिंग सोडा विझंदो, पीठल ॻाढ़ा मिर्च, कुटियल ॻाढ़ा मिर्च, ज़ीरो 1 चांहि जो चमचो, कारे मिर्चनि जो पाउडर 1/2 टीस्पून, चाट मसालो 1 चांहि जो चमचो, गरम मसालो पाउडर 1 चांहि जो चमचे घटि, ऐं हल्दी पाउडर 1 चांहि जो चमचो, लूणु 1 चांहि जो चमचो बीट करे, ऐं आलू जा जेके चिप्स हूंदा आहिनि न असां ठाहींदा आहियूं, ॿार खाईंदा आहिनि शौक़ सां, इहे पाणी में इन करे डिप करे रखिया ताकी जो कलर चेंज न थिए। बसि खणंदा वेंदो, ऑयल गरम कंदो, तलो कुकिंग ऑयल विटामिन ए ऐं डी खां भरपूर आहे, लो कोलेस्ट्रॉल ओमेगा 3 कंट्रोल कंदो आहे। 70 सालनि खां माउनि जो भरोसो आहे तलो कुकिंग ऑयल ते, तॾहिं चवंदा आहिनि अम्मा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ। सही जी। सो तलो कुकिंग ऑयल में मुंहिंजे ख़्याल में कुकिंग असां स्टार्ट करे छॾियूं तलो कुकिंग ऑयल में। ऐं हिते ठही रहिया आहिनि फ्राइज़, ऐं ॾाढा ज़बरदस्त फ्राइज़ मूंखे लॻनि पिया बिकॉज़ नॉर्मली असां हूअं ई फ्राइज़ खाईंदा आहियूं, पर कोटेड फ्राइज़ जेके हींअर ठहनि पिया उहे आई एम श्योर ॾाढा ज़बरदस्त। असां हूअं नॉर्मली घरनि में आलूनि जा पकोड़ा ठाहींदा आहिनि, असां आलूनि जा फ्राइज़ ठाहींदा आहियूं। ठीकु आहे जी। जेसि ताईं फैसल हिते तलो कुकिंग ऑयल जे तावन सां ऐं तलो कुकिंग ऑयल जे ऑयल में फ्राई करे रहियो आहे, तेसि ताईं मां वञणु चाहियां थी वापसि पंहिंजे महिमाननि जी तरफ़। ऐं असां सां गॾु कुझु उहे हस्तियूं जुड़ियल आहिनि जेके असांखे ज़ाहिरा हिकु तालिब इल्म जी हैसियत सां ई ट्रांसमिशन्स कंदी आहियां मां, ऐं जेतिरो मुंहिंजो इल्मु आहे मां चाहींदी आहियां त पंहिंजे नाज़रीन ताईं पहुचायां, उन्हनि सां शेयर कयां। पर असां सां गॾु ज़ाकिरा काइनात ज़हरा साहिबा तशरीफ़ फरमा आहिनि। मां चाहियां थी त उन्हनि जा लफ्ज़ शामिल कजनि। और सबसे पहले तो बहुत शुक्रिया अपना वक्त निकालने के लिए, हमारी ट्रांसमिशन में शामिल होने के लिए। आज का दिन तीसरा रमज़ान मुबारक और मुंसलिक ऐसी हस्ती से है ये आज का दिन जो जिनके नाम पे कायनात बनी गई, उनकी दौहतर, उनकी साहबजादी जी, और उन शहज़ादों की वालिदा हज़रत अली और उनकी ज़ौजा और खातून जन्नत। तो ये सब एक साथ जब अल्फाज आप लेते तो वो अल्फाज याद करते करते आपको वक्त लगता है, और वो तो ऐसी हस्ती हैं जिनके बारे में इंशाल्लाह हम लफ्ज़ शामिल करेंगे। शुरुआती अल्फाज आपके चाहूँगी कि हमारी ट्रांसमिशन में शामिल हो। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युत्ताहिरकुम तत्हीरा। और बेशक परवरदिगार आलम कुरान बलागत निज़ाम में भी जिस खातून का ज़िक्र कर रहा है, आज आपने उनका ज़िक्र करने को कहा है। तो सबसे पहले इब्तिदाए कलाम है उस परवरदिगार आलम के नाम से कि जो रहमान भी है, रहीम भी है। वो परवरदिगार आलम के जो हमें रमज़ानुल मुबारक की साअतें भी दे रहा है, बरकतें भी दे रहा है, रहमतें भी दे रहा है। क्योंकि यहाँ ज़िक्र है जनाब खातून जन्नत का, तो मुझे मालूम नहीं था आज चूँकि उनका ज़िक्र करना है, लेकिन जब मुझे ये मालूम हुआ तो दिल को एक सुकून पहुंचा, कल्ब को तस्कीन पहुंची कि उस रमज़ानुल मुबारक के महीने में जहां हर नेकी का सवाब बढ़ा दिया जाता है, हमें
بی بی فاطمہ الزہرا کا ذکر کرنے کا موقع مل رہا ہے. کون ہے جناب فاطمہ الزہرا؟ وہ ہیں جناب فاطمہ الزہرا اس رسول کی بیٹی ہیں جو دونوں جہان کے لیے رحمت للعالمین بن کے آئے. گویا میں بی بی کی شان میں فقط یہی جملہ کافی ہے کہ جو دونوں جہان کے لیے رحمت بن کر آئے، ان کی رحمت کا نام ہے فاطمہ الزہرا. اور کن کی زوجہ ہے جناب فاطمہ الزہرا؟ امیر المؤمنین علیہ السلام. کون امیر المؤمنین؟ ہم جانتے ہیں نا، قرآن میں بھی حدیثوں میں بارہا ذکر ہو رہا ہے کہ جو زوجہ ہوتی ہے وہ اپنے شوہر کا نصف ایمان ہوتی ہے. لیکن کیا شان ہے اس بی بی کی کہ جس کے لیے رسول خدا فرما رہے ہیں کہ علی کل ایمان ہے. گویا کل ایمان کا بھی جو نصف ایمان ہے وہ ہے فاطمہ الزہرا. کیا شان ہے اس فاطمہ الزہرا کا؟ بس مختصر کرتے ہوئے کہ شہزادی کونین ہیں کون؟ شہزادی کونین وہ ہیں کہ جو مادر حسنین ہیں. کون ہے حسنین؟ جوانان جنت کے سردار. گویا جوانان جنت کے سردار ہونے کے باوجود ان کی جنت جن کے قدموں کے نیچے ہے وہ ہیں جناب فاطمہ الزہرا. تو یہ شان ہے جناب فاطمہ الزہرا. سلام علیہ. بہت شکریہ. اور انہی لفظوں سے یہی شان بیان کرتے کرتے انشاءاللہ آج ہماری ٹرانسمیشن گزرنے والی ہے. ہن ذکر جو ایم شور تو ہن ذکر جو जेको ثواب आहे उहो बि रमज़ान जो महीनो आहे. चवंदा आहिनि त ثواب जी तव्हां नियत कंदा आहियो उहो लिखणजण शुरू थी वेंदो आहे. सो उहो सिलसिलो बि शुरू थी वियो आहे. कई गुना वधीक शुरू थी वियो आहे अल्हम्दुलिल्लाह. जल्दी सां मां चाहियां थी त असां पंहिंजी उन्हनि ख़ूबसूरत आवाज़नि जी तरफ़ वञूं जेके अॼु असां गॾु जुड़ियूं आहिनि. असां गॾु इकरा अदनान साहिबा आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि. आपसे गुजारिश कि अपनी खूबसूरत आवाज़ हमारी ट्रांसमिशन में रखिए. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. उनका मंगता हूँ जो मंगता नहीं होने देते. उनका मंगता हूँ जो मंगता को तमाशा नहीं होने देते मेरे आका. अपने मंगतों की वो फहरिस्त में रखते हैं मुझे. अपने मंगतों की वो फहरिस्त में रखते हैं मुझे. मुझको मोहताज मुझको मोहताज मुझको मोहताज किसी का नहीं होने देते मेरे आका मेरे आका मेरे आका. मुझे रुसवा नहीं होने देते. सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह. अच्छा हिन सां गॾोगॾु सगत तशरीफ़ फरमा आहिनि सना बिलाल साहिबा. उन्हनि खे गुज़ारिश आहे त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ सां ट्रांसमिशन में रखनि. बिस्मिल्लाह.
میری الفت مدینے سے یوں ہی نہیں، میری الفت مدینے سے یوں ہی نہیں، میرے آقا کا روضہ مدینے میں ہے، میرے آقا کا روضہ مدینے میں ہے، میں مدینے کی جانب نہ کیسے کھینچوں، میں مدینے کی جانب نہ کیسے کھینچوں، میرا دین اور دنیا مدینے میں ہے، اور عرش اعظم سے بڑی جس کی شان ہے، روضہ مصطفیٰ جس کی پہچان ہے، روضہ مصطفیٰ جس کی پہچان ہے، جس کا ہر پلہ کوئی محلہ نہیں، جس کا ہر پلہ کوئی محلہ نہیں، ایک ایسا محلہ مدینے میں ہے، میرے آقا کا روضہ مدینے میں ہے، حق مجھے موت کا کوئی خطرہ نہ ہو، موت کیا زندگی کی بھی پرواہ نہیں، موت کیا زندگی کی بھی پرواہ نہیں، کاش ایک بار سرکار مجھ سے کہیں، کاش ایک بار سرکار مجھ سے کہیں، اب تیرا جینا مرنا مدینے میں ہے، میرے آقا کا روضہ مدینے میں ہے۔ سبحان اللہ، ماشاء اللہ ماشاء اللہ، یہ ٹرانسمیشن जंहिं जी ख़ूबसूरती सां अल्हम्दुलिल्लाह आगाज़ भी थी चुको आहे, जंहिंमें असां ज़िक्र भी करे रहिया आहियूं, जंहिंमें असां ख़ूबसूरत आवाज़ूं भी शामिल करे रहिया आहियूं। शेफ़ फैसल माशाअल्लाह सां ॾाढी ज़बरदस्त रेसिपी ठाहे रहियो आहे। हिन ट्रांसमिशन में वक़्तु आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ सलाम रमज़ान में। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान सां गॾु हिकु दफ़ो ॿीहर तव्हांजे साम्हूं हाज़िर, ऐं अॼु असां पंहिंजी हिन ट्रांसमिशन खे ज़िक्र सैदा फ़ातिमा ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हा जे लफ्ज़नि में सजायो आहे। आपकी तरफ आना चाहूँगी और ज़ाकिरा साहिबा कि हम ज़रा सा मैं आज की औरतों को इस ज़िक्र के साथ जोड़ना चाहती हूँ। वो जो एक गैप, एक बैरियर बीच में आ गया है, दीन अल्लाह ना करे कि कभी बैरियर आए, माजरत, लेकिन एक गैप मुझे लगता है आता जा रहा है। वो जो गैप पहले बड़ा कम था, अब वो ज़्यादा आता जा रहा है। मैं ज़रा उस गैप को ख़त्म करना चाहती हूँ आप आज अपने ट्रांसमिशन के थ्रू, और हमारी जो आम औरत है उसको सिखाना चाहती हूँ वो ज़िंदगी गुजारने के तौर तरीके जो दीन के स्टार्टिंग में हमें जितनी भी ख़वातीन हैं और फिर जो पंजन पाक की बात करते हैं, वहाँ जो हमारे ज़िंदगी गुजारने के तरीके हमें सिखाए गए हैं, ज़रा उसके हवाले से, और फिर हज़रत बीबी सैयदा फ़ातिमा ज़हरा की बात की जाए तो उनकी ज़िंदगी मुबारका से हम क्या सीखते हैं, ज़रा इसके बारे में फ़रमाइएगा। जी, जैसे कि आज की ज़िंदगी के बारे में आपने मुझसे सवाल किया है, तो आज ही मैं सुबह कुरान की तिलावत कर रही थी, उसमें मैंने सूरह कसस में एक बहुत खूबसूरत बात पढ़ी کہ اس میں سورہ قصص کی آیت نمبر 8 میں پروردگار عالم ارشاد فرما رہا ہے، جب حضرت موسیٰ کی ماں نے انہیں صندوق کے اندر ڈالا اور دریا میں بہانا چاہا، جب وہ اس مقام پہ پہنچی تو ایک ماں کا مقام بتایا جا رہا ہے کہ وہ ماں ڈر رہی ہے
کیونکہ پروردگار عالم کی جانب سے الہام بھی ہے، معلوم بھی ہے کہ حضرت موسیٰ کو کچھ نہیں ہوگا، حضرت موسیٰ محفوظ رہیں گے، آپ سے ملاقات بھی بہت جلد متوقع ہے، لیکن کیونکہ ایک ماں کا دل ہے، ماں بے قرار ہے، بے تاب ہو رہی ہے۔ لیکن جب میں اس دنیا کو، آج کے معاشرے کو دیکھتی ہوں، جب میں نے اس آیت کو پڑھی تو میرے ذہن میں آج کا معاشرہ آیا، جب میں نے اس آج کے معاشرے کو دیکھا تو میرے ذہن میں یہ سوال آیا، آج کی مائیں کیا کردار اپنا رہی ہیں؟ بچہ 12 سال کا ہو رہا ہے، اس کے لیے موبائل بہت ضروری ہے، جب تک موبائل نہیں ہوگا بچہ پڑھ نہیں سکتا، آگے نہیں بڑھ سکتا۔ گویا آج کی مائیں، پہلی ماؤں کا جو کردار ہے ہم اس کو نہیں اپنا رہے، بلکہ ہم آج کی ضرورت دیکھ رہے ہیں۔ بے شک آپ اپنے بچوں کی ضروریات کو پورا کیجئے، لیکن اس طرز سے جیسے ہمیں اسلام سکھا رہا ہے، کیونکہ یہ ایک رمضان ٹرانسمیشن ہے تو قرآن سے ریلیٹڈ متمسک ہوتے ہوئے قرآن سے میں اس کی دلیل دوں گی کہ قرآن میں پروردگار عالم کیا فرما رہا ہے کہ ہر چیز کو، ذرے سے ذرہ، چھوٹے سے چھوٹے شے کو پروردگار عالم نے قرآن میں کھول کر رکھ دیا ہے۔ گویا ہر چیز موجود ہے۔ آج ہمیں کس طرح سے بننا ہے؟ آج جو ذکر کر رہے ہیں ہم جناب فاطمہ الزہرا سلام اللہ علیہا کا، کہ ان کی سیرت کو اپنانا ہے۔ فقط پڑھ لینا کافی نہیں ہے کہ رمضان المبارک آ گیا، ہم نے قرآن پڑھ لیا، ہم گناہوں سے پاک ہو گئے، بے شک وہ ضروری ہے۔ ثواب کا جس طرح سے درجہ بڑھ جاتا ہے اسی طرح سے گناہ کا درجہ بھی بڑھ جاتا ہے۔ گویا آج ہمیں کیا کرنا ہے اپنی زندگی میں؟ بی بی فاطمہ الزہرا کے کردار کو اپنانا ہے۔ اور اس کردار کو کیسے اپنائیں گے؟ بی بی فاطمہ الزہرا نے خود کر کے بتایا ہے۔ آج اگر ہم تاریخ کی کتابوں کی طرف اوراق کو کھولیں تو ہمیں معلوم ہوتا ہے کہ بی بی کی زندگی، بی بی کی حیات طیبہ، بی بی کی سیرت کتنی سادہ تھی، اتنی سادہ خاتون۔ آج ہمیں کیا چاہیے؟ ماڈرنائزیشن بھی چاہیے، تمام آسائشیں بھی چاہیے، لیکن وہ خاتون جنت جو دونوں عالمین کے لیے رحمت، جو نبی بن کے آئے ہیں ان کی رحمت جو ہے، وہ بی کیا کردار ہمیں دکھا رہی ہے کہ سادگی اپنانی ہے۔ اور بچوں کی تربیت کیسی کرنی ہے؟ بولنا نہ پڑے ماں کو کہ بیٹا تم اس عمل کو انجام دو، کیونکہ میں ایک بیٹی ہوں نا، میں جانتی ہوں اگر ہماری مائیں کسی اچھے عمل کو کرتی ہیں نا، ہم فوراً سے اس عمل کو کرنے کی کوشش کرتے ہیں۔ جب ہمارا بچہ چھوٹا ہوتا ہے، بڑوں کو دیکھتا ہے، کہتے ہیں انسان اپنے بڑوں سے سیکھتے ہیں، تو بچہ اپنی ماں کو دیکھتا ہے کہ اگر ماں نماز پڑھ رہی ہے تو بچہ بھی کھڑے ہو کے نماز پڑھنے لگ جاتا ہے۔ گویا آپ جتنے اچھے عمل کریں گے آپ کی اولاد ویسے ہی اچھا عمل کریں گی۔ بس ایک لفظ کو اپنی گفتگو کو تمام کرتے ہوئے کہ کرنا کیا ہے ہمیں، آج کی عورت کا کردار کیا ہونا چاہیے؟ تمام تاریخ کو پڑھ لیجئے، اسلامی تاریخ کو پڑھ لیجئے یا ہسٹری کو پڑھ لیجئے، ہر جگہ ایک ماں کا کردار سب سے اولین ترجیح ہے۔ کس طرح سے کہ باپ کہا جاتا ہے نا، ایک گھر کی ترجیحات میں گھر کو قابل بنانے کے لیے ایک ماں کی ضرورت ہوتی ہے۔ ماں اگر بہترین ہوگی، نہ صرف اولاد بہترین ہوگی بلکہ آنے والی نسلیں بہترین بن جائیں گی۔ تو بس بی بی کی زندگی ہمارے لیے حیات طیبہ ہے۔ اپنے حجابات کو قائم رکھیں، اپنے واجبات کو ادا کیجئے، واجبات کے ساتھ ساتھ مستحبات کو بھی ادا کیجئے۔ گویا بی بی کی پوری زندگی ہمارے لیے پیٹرن ہے، ایک عورت کے لیے زندگی گزارنے کا طریقہ ہے کہ جس طرح سے بی بی نے ہمیں بتایا ہے اس طرح سے زندگی کو گزاریں، اس طرح سے زندگی گزاریں۔ اور یہ بڑا ایک ہمیں بولنے کے لیے شاید یہ بڑا مشکل عمل لگ رہا ہوتا ہے جب ہم پڑھتے ہیں، لیکن یقین جانیے کہ اسلام اترو آسان ہے، اسان جو دین اترو آسان ہے، اگر ان کے اپنائیوں تو کافی آسانی سے اسا اپنائے سکوں تھا۔ نہ صرف پڑھوں بلکہ उहे तमाम शयूं पाण करणु स्टार्ट कयूं, हिक खां ॿ खां चार खां हिकु ॾींहुं अहिड़ो ईंदो जो दीन जी जेके असांजी तमामु टीचिंग्स आहिनि असां उन ते हली रहिया हूंदासीं। फैसल जी तरफ़ वेंदमि, फैसल छा थी रहियो आहे असांजे किचन में? फ्राइज़ असांजा तयार थी विया आहिनि ऐं लास्ट में हिन जे मथां बसि सिर्फ़ु चाट मसालो विझिबो ऐं हाणे असां ठाहींदासीं हिन खां पोइ टपाल जी चाय। अच्छा सर, चाट मसालो छो ऐड कयो? असां हुन में चाट मसालो ऐड कयो, लेकिन असांजी पाकिस्तानियुनि खे तव्हां ख़बर आहे न जेसि ताईं चटपटो न हुजे, चटपटे मसालेदार असांखे खपे, ठीकु आहे, पकोड़नि जे मथां जीअं मसालो न हुजे तेसि ताईं मज़ो नथो अचे। त हे तयारु थी वियो, रायतो आहे, चटणी हुजे, जो बि शइ तव्हां हिन सां गॾु सर्व करणु चाहियो। हाणे अचूं था चांहि जी तरफ़। त चांहि ठाहियूं था असां मेज़बान टपाल जी जेका आहे मेज़बान प्रीमियम डस्ट पकुल कढ़ी अथो फुल क्रीम मिल्क जो रोज़ो लॻे पियो लॻे पाण खे माराइण जे चक्कर में। टियों रोज़ो आहे, आहिस्ता आहिस्ता
मूंखे ईअं लॻे मुंहिंजी स्पीड वधे पई हाणे स्पीड वधे पई माण्हुनि जी थोरी सी स्लो थींदी आहे ख़ैर जी चांहि ठही रही आहे मेज़बान प्रीमियम डस्ट चांहि ठही रही आहे पाकोला मिल्क जे खीर में जे टेट्रा पैक जी खीर में चांहि ठही रही आहे केतिरो असां विझी रहिया आहियूं हुन में अच्छा हिन में 1 कप या 1.5 कप जेतिरी मां विधी आहे बाज़ दफ़ा मग्स माण्हू वॾो बि यूज़ कंदा आहिनि न त हुन हिसाब सां 1.5 कप निकिरी ईंदी चांहि हिन में 1 टीस्पून यानी 1 चांहि जो चमचो असां विझंदा अॼु जेको मां ठाहे पियो उहो मां ठाहे पियो मसाला टी जेको रेस्टोरेंट्स में माण्हू शौक़ सां पीअंदा आहिनि हिन लाइ बिल्कुलु सिंपल शयूं हूंदियूं आहिनि बादियान जो फूल ही मिली वेंदो आहे स्टार शेप में हूंदो आहे दालचीनी जी हिकिड़ी स्टिक मिलंदी उहो विझंदो ऐं लौंग 3 विझी छॾिजो 4-5 दाणा साबित कारी मिर्च 1 चांहि जो चमचो सौंफ ऐं 6 नंढा पुट नंढी इलायची इहे गॾु विझंदासीं इहो 1 कप जो असां ठाहे रहिया जी 1 खां 1.5 कप ओके ठीकु त आहे हिन जी बॉइलिंग ईंदी जीअं चांहि असां बॉइल कंदा आहियूं हुन में फ्लेवर अची ईंदो पोइ हुनखे छाणे कढी वठिजो अगरि अदरक जो पीस विझणु चाहियो त हिन मां ठोक और जिंजर जो थोरो सो उनजो पीस बि विझिजो ज़रूरु या पाउडर फॉर्म में हुजे त उहो अच्छा विझो जेसि ताईं फैसल असां हिते चांहि ठही रही आहे मां थोरो सो हिनखे मां ड्रिंक ठाहे वठां बिल्कुलु असां ड्रिंक जी तरफ़ बि वञूं था ही आहे करशी जामे श्री बनाना स्मूदी ठाहियूं पिया ठीकु आहे त हिन में असां छा विझंदासीं केला 4 खणी वठिजो हिकु वॾो शेक जो जेको ग्लास हूंदो उहो ई ठहंदो ठीकु आहे ऐं ॾही हिन में विझंदासीं हाफ कप अधु कप ॾही हली वेंदी ऐं हुन सां गॾु असां विझंदासीं हिन में मिल्क 1 कप खीर 6 केला या 4 केला विझी छॾिजो ऐं हिन में ॾही विझी छॾिजो अधु पा जेतिरी ठीकु आहे इहो विझण खां पोइ हिन में खंडु विझंदासीं 1 चांहि जो चमचो वधीक मिठो नाहे करिणो 1 टीस्पून खंडु हली वई ऐं करशी जामिशी जो जेको बि फ्लेवर तव्हांखे पसंदि आहे इलायची विझो या हे वारो विझो रेड वारो ठीकु आहे त मां इहो विझंदमि हिन में 2 टेबल स्पून सही करशी जामे शीरी जेको लाइट रिफ्रेशिंग आहे बिल्कुलु उनजी हिते ड्रिंक ठही रही आहे ऐं हिनखे असां ब्लेंडर में हलाई छॾंदासीं आइस क्यूब्स विझी छॾिजो पंहिंजे हिसाब सां साइलेंट मोड ते हलिया विया आहियूं असां ब्लेंडर हली रहियो आहे हे असांजी ड्रिंक तयारु थी वई ऐं हिनखे असां डन फौरन बसि जॾहिं तव्हांखे पीअणी हुजे ओॾी महिल ई ठाहिजो पहिरीं खां ठाहे रखंदव त पोइ हू पतलो थींदो पाणी वांगुरु त हीअ असांजी स्मूदी 2 गिलास निकिरी आया हिन में ठीकु आहे ज़बरदस्त हे बनाना स्मूदी असांजी करशी जामे शीरी में तयारु थी वई ठीकु आहे चांहि बि असांजी तयारु थी वई आहे ऐं चांहि खे असां कढी था वठूं सही अच्छा असांजी चांहि बि रेडी आहे जेसि ताईं तव्हां हिन चांहि खे कप ताईं तव्हां पहुचायो मां वञणु चाहियां थी असांजे उन्हनि महिमान जी तरफ़ जेके असां सां गॾु आयल आहिनि ऐं इन सां गॾोगॾु थैंक यू सो मच फॉर द रेसिपीज़ फैसिल चांहि टपाल मेज़बान जी चांहि बि ठही वई आहे अच्छा जी वञणु चाहियां थी मां हुन तरफ़ थैंक यू सो मच इंशाल्लाह सुभाणे वरी कुझु नई रेसिपी सां गॾु शेफ फैसल सां मिलंदासीं ऐं मां वञी रही आहियां पंहिंजे उन कुर्सी ते जंहिं कुर्सी ते असांजी ट्रांसमिशन जो आगाज़ थींदो आहे अच्छा जी हिन सां गॾोगॾु असां गॾु ॾाढी ख़ूबसूरत आवाज़ूं तशरीफ़ फ़रमाइनि असां गॾु सैयदा अलिशबा ज़हरा ऐं सैयदा रिजा ज़हरा साहिबा आहिनि जेके तशरीफ़ फ़रमा आहिनि मां चाहियां थी त उन्हनि जी आवाज़ शामिलु कजे ऐं उन्हनि जी तरफ़ वञिजे अच्छा मुंहिंजे ख़्याल में त असां हिननि वटि त ईंदासीं असांजी 2 ॾाढी ख़ूबसूरत आवाज़ूं आहिनि जिन सां की असांखे हींअर जॉइन कयो आहे पर उन खां पहिरीं असां गॾु तशरीफ़ फ़रमा आहिनि अनंता फ़ारूक साहिबा अनंता फ़ारूक साहिबा खे गुज़ारिश आहे त पंहिंजी आवाज़ असांजी ट्रांसमिशन में रखनि बिस्मिल्लाह रहमान रहीम जबी मेरी हो संगे दर तुम्हारा या रसूल अल्लाह यही है एक जीने का सहारा या रसूल अल्लाह तुम ही हो बेसहारों का सहारा या रसूल अल्लाह तुम ही हो बेसहारों का सहारा या रसूल अल्लाह तुम ही को हर दुखी दिल ने
پکارا یا رسول اللہ تمہیں کو ہر دکھی دل نے پکارا یا رسول اللہ دکھا دو اپنا چہرہ پیارا پیارا یا رسول اللہ دکھا دو اپنا چہرہ پیارا پیارا یا رسول اللہ خدا را جیتے جی کر لوں نظارہ یا رسول اللہ خدا را جیتے جی کر لوں نظارہ یا رسول اللہ زمانہ چھوٹ جائے روٹھ جائے کچھ نہیں پرواہ زمانہ چھوٹ جائے روٹھ جائے کچھ نہیں پرواہ نہ چھوٹے ہاتھ سے دامن تمہارا یا رسول اللہ نہ چھوٹے ہاتھ سے دامن تمہارا یا رسول اللہ یہی ہے ایک جینے کا سہارا یا رسول اللہ جبی میری ہو سنگے دے تمہارا یا رسول اللہ سبحان اللہ سبحان اللہ سلام رمضان میں وقت ہے بریک جو تہاں سے ملاقات کی تھا نے بریک کھا پوئی سلام رمضان سلام رمضان سلام رمضان سگد ایک دفعہ بیہر تاں سبنی جسام و حاضر سگد ذاکرہ کائنات زہرا صاحبہ تشریف فرما ہیں اور جن ہستی کی بات ہو رہی ہے اور جب آپ بریک پہ جاتے ہیں تو چھوٹی چھوٹی چیزیں آپ کو وہ یاد آ رہی ہوتی ہیں جو بچپن سے آپ نے پڑھی ہوئی ہوتی ہیں سنی ہوئی ہوتی ہیں بیان سنے ہوئے ہوتے ہیں ایک چیز جو آج کی دنیاوی چیزوں میں ذرا اس کو آپ کے لفظوں میں بھی میں چاہتی ہوں کہ ہم اپنے ناظرین کو سمجھا سکیں ہم کہنے کو تو روزہ رکھتے ہیں ہم کہنے کے تو افطار کرتے ہیں اور افطار میں بڑے خوبصورت دسترخوان بھی سجتے ہیں لیکن بچپن میں کہیں میں نے پڑھا تھا کہ آپ جب افطار کا دسترخوان سجتا ہے اور خوشبو پڑوس میں جاتی ہے تو آپ پہ لازم ہے کہ پڑوس والا بھی وہ کھائے اور اگر آپ نہیں دینا چاہتے تو پھر ان کی طرف نہ خوشبو جائے نہ نظر جائے. تو ذرا اس حوالے سے اور حضرت سیدہ بی بی فاطمۃ الزہرا رضی اللہ تعالیٰ عنہ کی زندگی مبارکہ ذرا اس پہ جب ہم روشنی ڈالتے ہیں تو کیا فرمانا چاہیں گی آپ؟ جی بہت اچھا سوال آپ نے کیا ہے. جیسے کہ آج کے معاشرے میں ہم لوگ دسترخوان تو اپنا بہت خوبصورت سجاتے ہیں اور کیوں نہ سجائیں. بے شک یہ مہینہ وہ مہینہ ہے جو کہ پروردگار عالم کا مہینہ ہے.
لیکن جب ہم دسترخوان کو سجائیں، دسترخوان پہ بیٹھیں، تو پہلے ہمیں یہ سوچنا چاہیے کہ ہم اپنے پڑوسیوں کے لیے یا ہمارے اطراف میں جتنے لوگ رہ رہے ہیں ان کے لیے کیا کر رہے ہیں. کیونکہ رمضان جو ہے ایک طرح سے مسلمانوں کے لیے پورا پیکیج ہے کہ اچھے سے اچھے اعمال بجا لائیں. کیوں؟ کیونکہ ثواب آپ کو دگنا مل جاتا ہے، ثواب بڑھ جاتا ہے. گویا آپ نے سوال کیا جس طرح سے کہ بی بی فاطمہ سے ریلیٹڈ پوچھا ہے آپ نے، تو بی بی فاطمہ تو زہرا کس طرح سے کر رہی ہیں. ایک واقعہ جو ابھی میرے ذہن میں آ رہا ہے کہ ایک وقت ایسا تھا کہ گھر میں تمام لوگ روزے سے ہیں. میں نہیں جانتی، پروردگار عالم ہی جانتا ہے اس گھرانے کا کہ جن کی شان میں کبھی آیہ تطہیر نازل ہوتی ہے، کبھی قرآن کی دوسری آیہ نازل ہوتی ہے. نہ جانے اس گھر کی شان جب اتنی بلند ہے تو ان کے روزے رکھنے کا مقام کیا ہوگا. تو گویا گھر میں سب کا روزہ ہے. تصور کیجئے، میں بھی تو بہن ہوں، آپ جتنے بھی لوگ دیکھ رہے ہیں ہماری اس ٹرانسمیشن کو، مائیں بہنیں تمام موجود ہیں. مائیں موجود ہیں. مائیں کیا چاہتی ہیں؟ ہمارا بچہ اچھے سے اچھا کھائے، ہمارا بچہ اچھے سے اچھا پروان چڑھے. لیکن ہمیں جناب فاطمہ الزہرا کیا سکھا رہی ہیں؟ بچے بیٹھے ہیں، دسترخوان سجا ہوا ہے، چیزیں رکھی ہوئی ہیں، اور یقین جانیے ہم کہتے ہیں نا بی بی فاطمہ الزہرا خاتون جنت ہیں. ہمارے دسترخوان میں تو آج ہر طرح کی چیزیں موجود ہوتی ہیں، لیکن تاریخ کو اگر پڑھیں تو ہمیں معلوم ہوتا ہے بی بی فاطمہ الزہرا کے دسترخوان کی شان تو بہت الگ ہے. لیکن اس قدر سادہ دسترخوان ہے بی بی کے در کا. کہا جاتا ہے یا تو نمک موجود ہوتا ہے، بعض روایات میں ہے کہ کھجور موجود ہوتی تھیں، پانی موجود ہوتا تھا اور روٹیاں موجود ہوتی تھیں. ابھی جو واقعہ میرے ذہن میں آیا ہے کہ بی بی فاطمہ الزہرا وقت افطار دسترخوان پہ بیٹھی ہیں، بچے بھی موجود ہیں، اور اس دن افطار کے لیے فقط روٹیاں موجود ہیں. اللہ اکبر! کیا شان ہے اس گھرانے کی، کیا شان ہے بی بی فاطمہ الزہرا کی. فقط روٹیاں موجود ہیں، لیکن بی بی عین افطار کے وقت دروازے میں دق الباب ہوتا ہے. جاتے ہیں حسنین دوڑ کر سوال کرتے ہیں کہ کون آیا ہے. بی بی گویا یہ گھر وہ گھر ہے کہ جہاں وحیوں کا نزول ہوتا ہے، جہاں پیغمبر خدا پر وحی نازل ہوتی ہیں، رسول خدا جانتے ہیں لیکن دنیا کو بتا رہے ہیں، دنیا کو بتانا چاہ رہے ہیں، میسج دینا چاہ رہے ہیں. سوال کرتے ہیں کہ کون ہے، تو جواب آتا ہے سائل ہوں. آج ایک سائل آیا ہے اس در پر جہاں پہ اگر کوئی آ کر مانگے، اگر بے زر ہو تو ابو ذر بن جاتا ہے، اگر گنہگار حر کی طرح بن کر آئے تو حر علیہ السلام بن جاتا ہے. اس در پر ایک سائل آیا ہے. اور دیکھیے عطا کیا ہے بی بی فاطمہ الزہرا کی کہ فقط دسترخوان میں روٹیاں موجود ہیں، لیکن بی بی کچھ کہتی نہیں ہے، بچوں سے سوال نہیں کرتی کہ بچوں تمہیں کھانا ہے یا نہیں کھانا. جانتی ہیں کہ بچے روزے سے ہیں، لیکن تمام روٹیاں اٹھاتی ہیں، حسنین کے ہاتھوں میں دیتی ہیں اور کہتی ہیں جاؤ سائل کو دے آؤ. اللہ اکبر! کیا شان ہے بی بی فاطمہ الزہرا کی. گویا ہمیں میسج مل رہا ہے کہ فقط اپنا پیٹ نہیں پالنا، فقط اپنی پرواہ نہیں کرنی. انسانیت کا تقاضا ہی تو یہی ہے نا، اپنے لیے تو ہر کوئی جیتا ہے، دوسروں کے لیے جینا سیکھیے. گویا بی بی فاطمہ الزہرا ہمیں سمجھا رہی ہیں کہ تم پر پڑوسیوں کا حقوق، پڑوسیوں کا حق سب سے زیادہ ہے. کیوں؟ کیونکہ بروز محشر اس کے بارے میں سوال پوچھا جائے گا. بے شک بے شک. بہت خوب، بہت خوب، اور بڑی خوبصورت آپ نے بات کی اور بڑی خوبصورت انداز میں ہمارے ناظرین تک وہ الفاظ پہنچائے ہیں جن کو ایکچولی ہن وقت اساں کے انہن جے سمجھن جی ضرورت ہے. بے شک त रोज़ो फ़र्ज़ु आहे, असां सभिनी मुसलमाननि खे ख़बर आहे. बेशक त सहरी में उथणो आहे, अफ़्तार करणी आहे, सभु ख़बर आहे. पर उन सां गॾोगॾु ॿियूं कहिड़ियूं शयूं करणियूं आहिनि, इहो हिन वक़्त जी ज़रूरत आहे हिन जे बारे में ॻाल्हाइण जी. ऐं उहे तौर तरीक़ा जेके दीन इस्लाम जी शुरूआति में ऐं उन घराने में जेके पंजनि पाक जी ॻाल्हि थिए थी, उते जेके तौर तरीक़ा थिया आहिनि उहे असांखे सिखण जी ज़रूरत आहे, उन्हनि ते अमल करण जी ज़रूरत आहे. असां गॾु ॿ प्यारियूं भेनरूं तशरीफ़ फरमा आहिनि, सैदा अलिशबा ज़हरा आहिनि ऐं सैदा रिजा ज़हरा साहिबा सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि. ॿ ख़ूबसूरत आवाज़ूं सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि. उनखे गुज़ारिश कंदमि त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ असांजी ट्रांसमिशन में रखनि. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. आका आका या शाह मदीना वल्ला वल्ला मनम आशिक शैदा मौला मोहम्मद मौला मोहम्मद मौला मोहम्मद
مولا محمد اللہ کے محبوب ہے پیارے ہیں محمد کونین کی آنکھوں کے ستارے ہیں محمد یہ ناز ہے ہم کو کہ ہمارے ہیں محمد یہ ناز ہے ہم کو کہ ہمارے ہیں محمد نبی اللہ حبیب اللہ رحمت اللہ رسول اللہ آقا نبی ہمارے صلی علی سہارے سارا جہاں پکارے مولا محمد مولا محمد مولا محمد سرکار کے بندوں کو خدا سے ہے ملایا انسان کو جینے کا سلیقہ ہے سکھایا دل دل سے ملایا ہے گلے سب کو لگایا دل دل سے ملایا ہے گلے سب کو لگایا اللہ اللہ شاہ والا نہیں دیکھا آپ جیسا آقا نبی ہمارے صلی علی سہارے سارا جہاں پکارے مولا محمد مولا محمد مولا محمد سب مل کے کہو آمد سرکار مبارک ایک بار نہ دو بار ہو صد بار مبارک اے اہل جہاں سید و سردار مبارک اے اہل جہاں سید و سردار مبارک نبی والوں آؤ آؤ مسکراؤ دل ملاؤ آقا نبی ہمارے صلی علی سہارے سارا جہاں پکارے مولا محمد مولا محمد مولا محمد واللہ بہت پیارا ہے مدینہ حضرت کے غلاموں کا خزانہ ہے مدینہ یا شاہ مدینہ ہمیں آنا ہے مدینہ یا شاہ مدینہ ہمیں آنا ہے مدینہ میرے آقا وہ بلاوا دل تڑپتا ہے ہمارا آقا نبی ہمارے صلی علی سہارے سارا جہاں پکارے مولا محمد مولا محمد مولا محمد سرکار کے جو عشق میں سرشار ہوا ہے حسنین کے نانا سے جسے پیار ہوا ہے جو ان کے گھرانے کا وفادار ہوا ہے روضہ نبی کا جس دیدار ہوا ہے ہر حال میں جنت کا وہ حقدار ہوا ہے ہر حال میں جنت کا وہ حقدار ہوا ہے یہ عقیدہ یہ بھروسہ یہ وظیفہ ہے ہمارا آقا نبی ہمارے صلی علی سہارے سارا جہاں پکارے مولا محمد مولا محمد مولا محمد یا نبی یا نبی یا نبی یا نبی میرے حاجت روا یا نبی سبحان اللہ ماشاءاللہ ماشاءاللہ हेड़ो ज़िक्र जॾहिं हूंदो त छो न बरकतूं वसंदियूं ऐं ही बरकतूं जेके हिन वक़्तु असांजे स्टूडियो में त वसी रहियूं आहिनि पर इन सां गॾोगॾु जेके माण्हू असांखे जिथे जिथे जंहिं ज़रिए सां जंहिं प्लेटफॉर्म ते ॾिसी रहिया आहिनि उन्हनि ताईं बि इहे रहमतूं ऐं बरकतूं पहुची रहियूं आहिनि वक़्तु आहे ब्रेक जो तव्हां सां मुलाक़ात कयूं था थोरी ई देरि खां पोइ सलाम रमज़ान में سلام رمضان سلام رمضان सलाम रमज़ान में हिकु दफ़ो ॿीहर भलीकार तव्हां सभिनी खे ऐं ख़ूबसूरत ज़िक्र त अल्हम्दुलिल्लाह हली रहियो आहे ख़ूबसूरत आवाज़ूं बि हली रहियूं आहिनि हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे तूबा कामरान साहिबा जिन असांखे जॉइन कयो आहे मां चाहियां थी त उन्हनि जी आवाज़ पंहिंजी ट्रांसमिशन में रखिजे बिस्मिल्लाह कीजिए मांगने का शहूर देते हैं जो भी मांगो हुजूर देते हैं
मांगने वाला हो अगर कोई, मांगने वाला हो अगर कोई, मेरे आका ज़रूर देते हैं। दर बड़ा हो, दर बड़ा हो तो सवाली भी खड़ा सजता है। दर बड़ा हो, दर बड़ा हो, दर बड़ा हो तो सवाली भी खड़ा सजता है। उनकी चौखट हो तो कासा भी पड़ा सजता है। ये गुलामी कहीं कमतर नहीं होने देती, ये गुलामी कहीं कमतर नहीं होने देती। उनका नौकर, उनका नौकर, उनका नौकर हो तो शाहों में खड़ा सजता है। हाँ उनका नौकर हो तो शाहों में खड़ा सजता है। शहनशाहों के मुकद्दर में ये कैसी शहनशाही है। अरे शहनशाहो तो उन जैसा, शहनशाहों के मुकद्दर में ये ज़ेबाई कहाँ। शहनशाहों के मुकद्दर में ये ज़ेबाई कहाँ। जिस कदर उस की गुलामी में खड़ा सजता है। जिस कदर उस की गुलामी में खड़ा सजता है। और सरवरे दी के मुसल्ले को खुदा जानता है। सरवरे दी के मुसल्ले को खुदा जानता है। मुर्तज़ा पीछे हो सिद्दीक़ खड़ा सजता है। मुर्तज़ा पीछे हो सिद्दीक़ खड़ा सजता है। हाँ उनकी चौखट हो तो कासा भी पड़ा सजता है। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाल्लाह। ही एक नंढड़ी सी एक कोशिश जेका तहां ई मां असां सभई गॾिजी करे रहिया आहियूं। उन कोशिश में अॻियां वधंदे असां गॾु ज़ाकिरा कायनात ज़हरा साहिबा तशरीफ़ फरमाए, उन्हनि जी तरफ़ वञणु चाहियां थी। हम अक्सर जब रोज़े की बात करते हैं तो रोज़े के साथ साथ सब्र का अल्फाज ज़रूर साथ आता है। और बहस्ते ख़ुद भी जब रोज़े की देखा जाए तो रोज़ा भी एक सब्र का ही नाम है, एक सब्र का ही एक तरीक़ा है जो हम सब मुसलमान अल्हम्दुलिल्लाह करते हैं। उस सब्र को जब मैं उस अज़ीम हस्ती के साथ जोड़ती हूँ और फिर वो किस्से, वो बयानात, वो सब कुछ वो याद आता है। ज़रा आपकी तरफ से भी चाहूँगी कि कुछ अल्फाज शामिल कीजिए। बेशक रमज़ान हमें सब्र का दर्स देता है और सब्र करना हमें सिखा रहा है। गोया कैसा सब्र, अल्लाहु अकबर, क्या शान है परवरदिगार आलम की कि वो ऐसा बाबरकत महीना हमें इनायत कर रहा है कि जिसमें खुदा खुद हमें सब्र करना सिखा रहा है। कोई सवाल करे किस तरह से,
تو اس طرح سے کہ سارا سال کچھ چیزیں ایسی ہوتی ہیں جو ہم پر حرام ہوتی ہیں، لیکن کچھ چیزیں ایسی ہوتی ہیں جو حلال ہوتی ہیں، لیکن کیا شان ہے پروردگار عالم کی کہ ماہ مبارک رمضان میں پروردگار عالم گویا حلال چیزوں سے بھی روک رہا ہے۔ آپ روزے کی حالت میں ہیں، پانی حلال ہے لیکن آپ نہیں پی سکتے، کھانا حلال ہے لیکن آپ نہیں کھا سکتے۔ گویا خدا ہمیں صبر کی تلقین دے رہا ہے، صبر کرنا سکھا رہا ہے، اور بے شک پروردگار عالم قرآن بلاغت نظام میں ارشاد فرما رہا ہے، بے شک پروردگار عالم صبر کرنے والوں کے ساتھ ہے۔ میں نے کہا نا قرآن بہترین نمونہ عمل ہے، تو قرآن کی ہر آیت کو پروردگار عالم خود چاہ رہا ہے کہ ہم اپنی زندگی میں اپنائیں، اور اگر اسی طرز کو ہم بی بی فاطمہ الزہرا کی زندگی میں دیکھتے ہیں تو کس طرح سے دیکھتے ہیں؟ فقط ایک چھوٹی سی مثال دینا چاہوں گی، وہ ان لوگوں کے لیے جو ناظرین ہمیں دیکھ رہے ہیں۔ ہم کیا کرتی ہیں، بعض خواتین گھر میں آج کل کا تو ماحول دستور ہو گیا ہے، کیونکہ پاکستان میں رہ رہے ہیں نا، گیس تو آتی نہیں ہے، تو خواتین کہتی ہیں گیس نہیں آ رہی، چھوڑیں باہر سے کھانا منگوا لیں گے۔ ہسبینڈ کو کال کرتی ہیں، سنیں آتے ہوئے لے کے آئیے گا کچھ کھانے کے لیے، کیونکہ گھر میں گیس تو آ نہیں رہی ہے۔ آسان سا سادہ سا جواب ہوتا ہے ہر خاتون کا، لیکن اسلام ہمیں کیا سکھا رہا ہے؟ وہ بی بی فاطمہ الزہرا جن کا مقام بہت بلند ہے، اپنے ہاتھوں سے چکی کو چلا رہی ہیں۔ سوچئے جن کا مقام اتنا بلند ہے، انہیں ضرورت نہیں ہے کچھ کام خود کرنے کی، لیکن خود کام کر کے دنیا کو بتا رہی ہیں کہ دیکھو اس طرح سے کام کو کیا جاتا ہے۔ تو آج میں یہ نہیں کہہ رہی کہ اپنے لیے آسائشات پیدا نہیں کیجئے، لیکن حالت روزہ میں جب ایک ماں، جب ایک خاتون اپنے بچوں کو، اپنے شوہر کو جب کھانا بنا کر کھلاتی ہے تو اس کا ثواب بڑھ جایا کرتا ہے۔ تو گویا وہ فاطمہ الزہرا کی زندگی کو ہمیں اپنی زندگی میں اپنانے کی ضرورت ہے، اس بہترین نمونہ عمل کو اپنی زندگی میں پیرہن کی طرح پہننے کی ضرورت ہے۔ واہ سبحان اللہ، کیا ہی بات، کیا ہی خوبصورت آپ نے بات کی۔ یا وقت کی ضرورت بھی ہے، ہن وقت اساں کے تمام شیئن کا سکھڑوں بھی ہے، جلدی سا وقت الائی گھٹ ہے، پر ہی ہستی جن جے بارے میں، جن جی شان سا، جن جی شان تے اساں جے لفظ ڳالہائے رہے ہوں پنی ٹرانسمیشن میں، اساں جترو بھی ڳالہائیوں اترو گھٹ ہے۔ جلدی سا ونجण चाहियां थी मां पंहिंजी ॿिनि भेनरुनि जी तरफ़ जेका सगत तशरीफ़ फरमाया आहिनि, ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां इन्हनि पंहिंजी आवाज़ शामिल कई आहे। हिकु दफ़ो ॿीहर चाहियां थी सैयदा अलिशबा ज़हरा ऐं सैयदा रजा ज़हरा साहिबा सगत तशरीफ़ फरमा आहिनि। हिकु दफ़ो ॿीहर हिन ॿिन्ही खे गुज़ारिश कंदमि त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ असांजी ट्रांसमिशन में रखनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। खुदा के दी का ना खुदा, खुदा के दी का ना खुदा, हर इब्तिदा की इब्तिदा, करम की इंतहा हुसैन है, क्या हुसैन है न पूछिए कि क्या हुसैन है। करे जो कोई हमसरी, किसी की क्या मजाल है, जहाँ में हर लिहाज से हुसैन बेमिसाल है। ये हो चुका है फैसला, ये हो चुका है फैसला, न कोई दूसरा खुदा, न कोई दूसरा हुसैन है, क्या हुसैन है न पूछिए कि क्या हुसैन है। करोगे गर मुखालिफत ग़मे हुसैन की यहाँ, वो हश्र होगा हश्र में कि अल-हफ़ीज़ व अल्लमा, जहाँ भी छुपने जाओगे हो, जहाँ भी छुपने जाओगे कहीं न बच न पाओगे, कि हर जगह मेरा हुसैन है, क्या हुसैन है न पूछिए कि क्या हुसैन है जिसकी फिक्र करबला, हुसैन वो दिमाग है, ये पंजतन की अंजुमन का
پانچواں چراغ ہے، حسن کا پہلا ہم سفر ہو، حسن کا پہلا ہم سفر، علی کا دوسرا پسر، امام تیسرا حسین ہے، کیا حسین ہے نہ پوچھئے کہ کیا حسین ہے، شہید کربلا کا غام جسے بھی ناگوار ہے، وہ بد عمل ہے بد نصب اسی پہ بے شمار ہے، ارے او دشمن ازاؤ، ارے او دشمن ازا تمہر ذرا لحد میں جا، پتہ چلے گا کیا حسین ہے، کیا حسین ہے، پتہ چلے گا کیا حسین ہے، کیا حسین ہے، نہ پوچھئے کہ کیا حسین ہے۔ سبحان اللہ سبحان اللہ سبحان اللہ، بہت خوب۔ وقت ہے بریک جو تہاں سے ملاقات کے ہوتا تھوڑی دیر میں سلام رمضان میں۔ سلام رمضان، سلام رمضان، سلام رمضان ساں گॾु हिकु दफ़ो ॿीहर तव्हांजे साम्हूं हाज़िर ऐं हिन हाज़िरी खां पोइ हिन भलीकार चवण खां पोइ इहो अहसासु थी रहियो आहे त हिन ट्रांसमिशन जो अॼोके ॾींहं जो ई आख़िरी वेलकम हूंदो जेको असां तव्हांखे करे रहिया हूंदासीं। वरी इनशाअल्लाह हुन खां पोइ असां दस्तरख़्वान ते मिलंदासीं या सुभाणे इनशाअल्लाह ट्रांसमिशन में मिलंदासीं। ऐं हर रोज़ु ईअं ई थींदो आहे त तयारी खोड़ सारी हूंदी आहे, खोड़ सारो कुझु करिणो हूंदो आहे, पर वक़्तु महदूद हूंदो आहे ऐं उन महदूद वक़्त में सभई शयूं ज़ाहिरा मैनेज करणियूं हूंदियूं आहिनि। अच्छा, इन सां गॾोगॾु जॾहिं तव्हां दीन जी ॻाल्हि कयो था, इस्लाम जी ॻाल्हि कयो था, त इस्लाम न सिर्फ़ु असांखे नमाज़, रोज़ो, क़ुरान पाक जी तिलावत, डिफरेंट हस्तियुनि जी, डिफरेंट तस्बीहुनि जी ॻाल्हि करणु सेखारे थो, बल्कि वक़्त जी पाबंदी बि सेखारे थो। तॾहिं ही जेके 5 वक़्त नमाज़ जा असांखे ॾिना विया आहिनि, उहे वक़्त ते ॾिना विया आहिनि ऐं उन वक़्त खां पोइ अगरि तव्हां पढ़ंदो त उहा क़ज़ा में शुमार थी वेंदो आहे। सो वक़्त जी पाबंदी मुंहिंजे दीन जी टीचिंग्स में बि आहे। सगत तशरीफ़ फरमा आहिनि, तूबा कामरान साहिब तशरीफ़ फरमा आहिनि ऐं अॼोके ॾींहं जे मुनासिबत सां चंद अशार आहिनि जेके पाण शामिल करणु चाहिनि थियूं। तूबा कामरान साहिबा आपकी आवाज़ शामिल करेंगे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मेरे दिल की ज़मीं पर है कदम ज़हरा के बच्चों का, मेरी नस्लों पे है दस्ते भरम ज़हरा के बच्चों का, हज़ारों कोशिशें कर ली ज़माने ने गिराने की, मुझे गिरने नहीं देता भरम ज़हरा के बच्चों का, मुझे झुकने 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 मुझे झुकने नहीं देता भरम ज़हरा के बच्चों का, नबी के दीन के खातिर किए कुर्बान 72 सर भुलाए, किस तरह एहसान हम ज़हरा के बच्चों का भुलाए, किस तरह एहसान हम ज़हरा के बच्चों का, मेरे दिल की ज़मीं पर है कदम ज़हरा के बच्चों का। सुभान अल्लाह सुभान अल्लाह, बहुत खूब माशाल्लाह।
ट्रांसमिशन जे इख़्तिताम जी तरफ़ असां आहियूं ऐं कुझु शयूं जेके मां शामिल करणु ज़रूरी सम्झां थी पंहिंजी ट्रांसमिशन में। असां हमेशह इबादतुनि जी ॻाल्हि कंदा आहियूं, असां हमेशह तस्बीहनि जी ॻाल्हि कंदा आहियूं। वज़ाइफ़ जो बि हिकु असांजी इन्वॉल्वमेंट आहे असांजे दीन में। मां चाहियां थी त उन वज़ाइफ़ जी तरफ़ भी वञे। ज़ाकिरा कायनात ज़हरा साहिबा, आपकी तरफ आना चाहूँगी जल्दी से आज के दिन की मुनासिबत से कोई ऐसे वज़ाइफ़ जो आप हमारे नाज़रीन को बता सकें। वैसे तो बहुत सारे वज़ाइफ़ हैं जो कि बीबी फ़ातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा से मंसूब हैं, लेकिन एक वज़ीफ़ा जो कि बहुत आसान है। आज की ज़िंदगी में हर कोई ये चाहता है कि बस कोई छोटा सा आसान सा वज़ीफ़ा हो जो न सिर्फ हम पढ़ सकें बल्कि हमारे बच्चे भी पढ़ सकें। तो सबसे बेहतरीन छोटा सा बेहतरीन वज़ीफ़ा किसी भी हाजत के लिए अपने दिल में उस हाजत को रखते हुए फ़कत एक दफ़ा आप अगर नमाज़ पढ़ रहे हैं, हालत नमाज में हर वाजिब नमाज के बाद हम पढ़ते हैं, लेकिन जब भी कोई आपको मुश्किल पेश आए तो मुश्किल के वक्त नियत करें, इरादा रखें फ़कत दिल में और तस्बीह फ़ातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा पढ़ें, तो यकीन जानिए कितनी भी बड़ी मुश्किल क्यों ना हो टल जाएगी। क्यों? क्योंकि वास्ता है जनाब फ़ातिमा ज़हरा का। फ़कत एक जुमला कहना चाहूँगी, कौन फ़ातिमा ज़हरा? उस बीबी का वास्ता दे रहे हैं जिनके एहतराम में खुद रसूल खुदा अपने मकाम से खड़े हो जाते हैं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तो बस परवरदिगार आलम से यही दुआ है कि खुदा हमें बीबी फ़ातिमा ज़हरा की सीरत पर अमल करने की, अमल पैरा होने की, बल्कि उन तमाम अमूर को जो बीबी हमसे चाहती हैं उन्हें अंजाम देने की तौफीक इनायत फरमाए। आमीन सुम आमीन। बहुत शुक्रिया आप सब लोगों का हमारे साथ होने के लिए। तहां जी वॾी महिरबानी। हर रोज़ असां सां गॾु असांजी ट्रांसमिशन में जुड़ण जे लाइ। हिन ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे करशी जामे शीरी। करशी जामे शीरी जेको लाइफ लाइट रिफ्रेशिंग आहे, करशी जामे शीरी जेको ख़ालिस आहे ऐं कुदरती अर्कियात सां ठहियल आहे, करशी जामे शीरी जेको रौनक रमज़ान आहे, जेको रमज़ान जी ट्रेडिशन आहे, करशी जामे शीरी जेको न सिर्फ़ु मशरूबात में बल्कि डिफरेंट शयुनि में तव्हां पंहिंजी डिज़र्ट्स जी टॉपिंग्स में भी इस्तेमालु करे सघो था, फ्रूट ट्राइफल में भी इस्तेमालु करे सघो था, डिफरेंट स्मूथीज़ हिन सां गॾु ठाहे सघो था। करशी जामे शीरी जेको तव्हांखे भारीपन बि नाहे थियणु ॾींदो। करशी जामे शीरी जे स्पॉन्सर सां कुझु गिफ्ट्स आहिनि असां वटि जेके मां पंहिंजे महिमाननि खे ॾियणु चाहियां थी। असां गॾु ज़ाकिरा साहिबा तशरीफ़ फरमायूं। सभिनी खां पहिरीं त मां उन्हनि जी तरफ़ वञणु चाहियां थी ऐं उन्हनि खे हीअ करशी जामे शीरी जो तोहफ़ो ॾियणु चाहियां थी। ये लीजिएगा। इन सां गॾोगॾु न सिर्फ़ु करशी जामे शीरी, असां हिन ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे नेल्सन पेंट्स। नेल्सन पेंट्स जंहिंखे चयो वेंदो आहे रंग ज़िंदगी का। नेल्सन पेंट्स जेको गुज़िरियल 25 सालनि खां तव्हांजी दीवारनि जी शान वधाए रहियो आहे, उन जा कुझु गिफ्ट हैम्पर्स आहिनि जेके मां चाहियां थी त मां पंहिंजे महिमाननि खे ॾियां। सां गॾु तूबा साहिबा गॾु हुयूं उन्हनि जे लाइ। नेल्सन पेंट रंग ज़िंदगी का। इन सां गॾोगॾु हिन तरफ़ असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि अनमता जेके ॾाढो ख़ूबसूरती सां जिन नात शरीफ़ पढ़ी, उन्हनि खे मां ही गिफ्ट हैम्पर ॾियणु चाहियां थी करशी जामे शीरी जेको लाइफ लाइट रिफ्रेशिंग आहे। बिस्मिल्लाह। उन सां गॾोगॾु हिकु दफ़ो ॿीहर नेल्सन पेंट जंहिंखे रंग ज़िंदगी का चयो वियो आहे। नेल्सन पेंट जेको थोड़ी मिक़दार में घणो एरिया तव्हांजे वॉल्स जो कवर कंदो आहे ऐं गुज़िरियल 25 सालनि खां तव्हांजी वॉल्स ते शाइन करे रहियो आहे। नेल्सन पेंट रंग ज़िंदगी जा जो गिफ्ट हैम्पर आहे जेको मां हिननि खे ॾियणु चाहियां थी। गॾोगॾु करशी जामे शीरी जेको लाइफ लाइट रिफ्रेशिंग आहे, उनजो गिफ्ट हैम्पर आहे जेको मां हिननि खे ॾियणु चाहियां थी। गॾोगॾु तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे तूबा पर्ल सिटी। तूबा पर्ल सिटी ही हिकु अहिड़ो प्रोजेक्ट आहे जेको नेशनल हाईवे ऐं घारो जे भरिसां, नेशनल हाईवे ते घारो जे भरिसां पाक चाइना कॉरिडोर सां गॾोगॾु ही प्रोजेक्ट आहे जेको ठही रहियो आहे, जंहिंमें रिहाइशी प्लॉट्स बि आहिनि। 80, 120, 150 ऐं 200 गज़ जा रिहाइशी प्लॉट्स आहिनि जेके ॾिना वञनि पिया। गॾोगॾु 200 ऐं 400 गज़ जा कमर्शियल प्लॉट्स आहिनि जेके ॾिना वञनि पिया। हिननि जी हिकु ॾाढी ज़बरदस्त ऑफर आहे जेका हिननि ॾिनी आहे, पर इहा ऑफर आहे महदूद मुद्दत जे लाइ। तव्हां जेकॾहिं हिन वक़्तु कुल क़ीमत अदा कयो था, 100% क़ीमत हिन प्लॉट जी अदा कयो था, त तव्हांखे 40% डिस्काउंट मिली रहियो आहे। ऐं किस्सो एसि ताईं ख़तमु नथो थिए,
जेकॾहिं तव्हां हिन चैनल सां हिन वक़्तु जुड़ियल आहियो ऐं हिन चैनल जो एग्ज़ाम्पल ॾेई अॻियां वञो था, हवालो ॾेई वञी प्लॉट ख़रीदो था, त उहो 40% जेको तव्हांखे 100% अदायगी ते मिली रहियो आहे उहो त मिलंदो ई मिलंदो, गॾोगॾु एक्स्ट्रा 25% ऑफ सिर्फ़ु सिन TV जे वीवर हुजण जे करे तव्हांखे मिली रहियो आहे। हींअर ई वञो तूबा पर्ल सिटी जो प्लॉट रिहाइशी या कमर्शियल प्लॉट बुक करायो, हिननि जे नंबर ते राब्तो कयो जेको आहे 0331111173। गॾोगॾु तव्हां हिननि जी वेबसाइट ते बि वञी सघो था या तूबा पर्ल सिटी जे ऑफिसिस में वञी बि हिननि जा प्लॉट बुक कराए सघो था। इन सां गॾोगॾु जी ट्रांसमिशन जे इख़्तिताम जी तरफ़ असां वधी रहिया आहियूं। असां गॾु जेतिरा साथी जुड़िया हुआ उन्हनि पंहिंजे हिसे जो चवंदा आहिनि त पंहिंजे हिसे जो फुड़ो ज़रूरु विझणु खपे, त उहा तमामु कोशिशि असां बि करे रहिया आहियूं। पंहिंजे हिसे जो फुड़ो असां ट्रांसमिशन्स में असां कोशिशि करे रहिया आहियूं त उहो शामिलु थिए ऐं शामिलु थियण सां गॾोगॾु उहो क़बूल बि थिए। ऐं जॾहिं क़बूलियत जी ॻाल्हि अचे थी त यादि इहो अचे थो त रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे। रमज़ान शरीफ़ जो महीनो ई क़बूलियत जो आहे, बख़्शिश जो आहे, रहमतुनि जो आहे, बरकतुनि जो आहे। वेंदे वेंदे आख़िर में असां गॾु अनमता फारूक साहिबा तशरीफ़ फरमा आहिनि, उन्हनि जी तरफ़ मां वञणु चाहींदमि, उन्हनि जो आवाज़ु शामिलु करणु चाहींदमि। तव्हां सां मुलाक़ात करशी जे दस्तरख़ान ते थोरी देरि में इंशाअल्लाह इफ्तार जे वक़्त सां गॾु करशी जे दस्तरख़ान ते तव्हां सां मुलाक़ात थींदी। करशी जामे शीरी जेको लाइफ लाइट रिफ्रेशिंग आहे ऐं उन खां पोइ इंशाअल्लाह वरी हिकु दफ़ो ॿीहर तव्हांजे लाइ इन तरीक़े जी ट्रांसमिशन इंशाअल्लाह खणी असां ईअं ई ईंदा रहंदासीं, तव्हांजो साथ ईअं ई बरक़रार रहंदो। आख़िर में असांखे इजाज़त ॾींदा शामिलु करे रहिया आहियूं अनमता फारूक साहिबा जो आवाज़। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला सय्यिदना अली व सय्यदतना फातिमा व सय्यदतना ज़ैनब व सय्यदना हुसैन व सय्यदना हुसैन व अला आलिहि व सहबिहि व बारिक व सल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद। ज़ैनब की बारगाह में ज़ैनब की बारगाह में सलामे नियाज है। ज़ैनब की बारगाह में सलामे नियाज है। जो मुर्तज़ा की लाडली, जो मुर्तज़ा की लाडली और ज़हरा का नाज है। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद। या ज़हरा या सय्यिदा सय्यिदा या ज़हरा या सय्यिदा सय्यिदा। जन्नत में फातिमा की कनीज़े जहाँ रहे। जन्नत में फातिमा की, हाँ जन्नत में फातिमा की कनीज़े जहाँ रहे। या रब मेरी दुआ है, या रब मेरी दुआ है, हम सब भी वहाँ रहे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला सय्यिदना अली व सय्यदतना फातिमा व सय्यदतना ज़ैनब व सय्यदना हुसैन व सय्यदना हुसैन व अला आलिहि व सहबिहि व बारिक व सल्लिम व बारिक।
वसल्लिम। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।